कराची शाह लतीफ़ टाउन में गटर में किरी फौत थी वियल मासूम ॿार मोहसिन लाशरी जे वाटसन जो बलीर पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो धरणो। अदालत जे हुकुम बावजूद पुलिस केस दाख़िल न थी करे मलीर डेवलपमेंट अथॉरिटी पुलिस इंतज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ फराहम कयो वञे। 21 मार्च ते शाह लतीफ़ टाउन जे गटर में किरी फौत थी वियल मासूम ॿार मोहसिन लाशरी जे वाटसन प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। मलीर जी अदालत गफ़लत करण जे इल्ज़ाम हेठि मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जे DGA समेत ॿियनि ऑफिसरनि UC चेयरमैन वाइस चेयरमैन ऐं डिप्टी कमिश्नर मथां केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो। इहो बि शाह लतीफ़ थाणे जी पुलिस मञण खां इनकार करे छॾियो आहे। असांजे मासूम ॿारड़ो मोहसिन लाशरी गटर में किरी फौत थी वियो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।